घोटकी OGDCL गैस फील्ड CSR प्रोग्राम ऐं सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी जे ताउन सां वज़ीर आला सिंध जे सलाहकार बेलो खातो ऐं वाइल्ड लाइफ सरदार मीर बाबल ख़ान भैया जे विजन तहत सैफुल पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल आदिलपुर में गॾियल शजरकारी मुहिम जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन, सिंध हुकूमत सिंध, एंग्रो फाउंडेशन समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे नुमाइंदनि शिरकत कई। तक़रीब में सैयद कमर ज़माशा, रीजनल कोआर्डिनेटर OGDCL सखर अली ख़ान लाशारी, फील्ड मैनेजर OGDCL कादरपुर राव मुरसलिन अख्तर, एडमिन ऑफिसर डॉक्टर गुल अमीर संबल, असिस्टेंट डायरेक्टर सीपा सैयद आमिर शाह, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी मकबूल अहमद, रीजनल हेड सखर फरहान अंसारी, ज़िला हेड घोटकी सदर नाज गिरो, एंग्रो फाउंडेशन स्कूल के प्रिंसिपल अयाज मेहर, ज़ुकार मेमण मोज़ जमाली, डिस्ट्रिक्ट हैंड्स ऑफिसर असकर महर, रियाज अरबाणी, सैयद मंजर शाह समेत तालीम खाते के ऑफिसर, शागिर्द, उस्तादन ऐं मोअज़्ज़िज़ शख्सियतुनि शिरकत कई। इन मौके ते डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सैयद आमिर शाह, रीजनल कोआर्डिनेटर OGDCL सखर सैयद कमर ज़माशा, फील्ड मैनेजर अली ख़ान लाशारी, स्कूल के प्रिंसिपल अयाज मेहर, ॿियनि इदारनि जे नुमाइंदनि शागिर्दनि सां गॾिजी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण लॻाए शजरकारी मुहिम जो इफ़्तिताह कयो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद आमिर शाह चयो त मुहिम जो मक़सदु माण्हुनि में वण लॻाइण जी अहमियत बाबति आगाही पैदा करणु आहे ऐं माहौलियाती सुधार लाइ शऊर उजागर करणु आहे। हुन चयो त हिन मुहिम सिंध खे साफ़, सरब्स ऐं पायदार बणाइण जी कढियल अज़म जी अलामत आहे। तक़रीब में शागिर्दनि वणनि जी अहमियत बाबति टैबलोस पेश कया, जॾहिं त स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां महिमाननि खे अजरक टोपी ऐं शील्ड पिणु पेश कई वयूं। डिपार्टमेंट जेको आहे, हर माण्हू जेको आहे वणकार में पंहिंजो हिसो वठे, न सिर्फ़ु हिसो वठे बल्कि जाते भी का वणनि जी वाढी थिए थी उन जी फौरी तौर ते ॿिए खाते खे इतलाह ॾे त जीअं वाढी ते बि जेको आहे ज़ाब्तो आणियो वञे। जंहिंमें कोलेबरेशन हुई OGDCL सीपा ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन, उन जे जेको आहे तवसुस सां हीउ प्रोग्राम थियो। अल्हम्दुलिल्लाह जेको आहे ॿारनि में अवेयरनेस फैलाई वई त ॿूटनि जी अहमियत केतिरी आहे, कहिड़ी आहे, ऐं जेकॾहिं असां ॿूटनि जी हिफ़ाज़त कंदासीं, ॿूटा पोखींदासीं त उनजा कहिड़ा कहिड़ा असांखे बेनिफिट्स थींदा। अच्छा, जेकॾहिं डिफॉरेस्टेशन थींदी या ॿूटनि जी कटाई थींदी त उनजा कहिड़ा नुक़सानात थींदा। इहा अवेयरनेस जेको आहे उन फैलाइण जे लाइ असां इहो प्रोग्राम अरेंज कयोसीं। इहो प्रोग्राम जो मक़सदु इहो त असांजे ॿारनि ताईं इहा अवेयरनेस पहुचे त ॿूटनि जी अहमियत आहे केतिरी ऐं फ्यूचर में इहे प्लांट्स जेके आहिनि, प्लांटेशन असांजे लाइ केतिरी अहम आहे। उन जे लाइ असां जेको आहे स्कूल में ॿूटा पोखियासीं, ॿारनि पोखिया ऐं जेके असां वटि महिमान आया उन्हनि पोखिया ऐं हिकिड़ो मैसेज ॾिनो त प्लांटेशन जेकी आहे उहा असांजी हाणे हिन जेको ग्लोबल जेको वार्मिंग आहे उन जे लाइ असांखे लाज़मी थी वई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।